नाज़रीन खे अहम ख़बर ॾियूं। ठारूशा में नौजवान सहाफ़ी पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ मेओ ख़ान बबर वासी सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन बबर गुज़िरियल 4 ॾींहनि खां मुबैना तौरु गुम थी वियो आहे। उन मौक़े ते वारसनि दाहींदे चयो आहे त सहाफ़ी ग़ुलाम हुसैन बबर ईद जे 3 ॾींहं ते पुटनि जे सुनत तोहर जे वलीमो कयो हुयो त भत गुज़रण बैदि हू पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। संदन चवण हुयो त ॻोल्हा बावजूद सहाफ़ीअ जो ॾस पतो न पइजी सघियो आहे। शक आहे त खेसि कंहिं अगवा कयो आहे। वारसनि आला अख़्तियारनि खां अपील कई आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे फैलियल बेचैनी खे ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो एहतिजाज कयो वेंदो। खे आगाह कंदा हलूं। ठारूशा में नौजवान सहाफ़ी पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ मेओ ख़ान बबर वासी सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन बबर गुज़िरियल 4 ॾींहनि खां मुबैना तौरु गुम थी वियो आहे। उन मौक़े ते वारसनि दाहींदे चयो आहे त सहाफ़ी ग़ुलाम हुसैन बबर ईद जे 3 ॾींहं ते पुटनि जी सुनत तोहर जो वलीमो कयो हुयो। भत गुज़रण बैदि हू पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। संदसि चवण हुयो त ॻोल्हा बावजूद सहाफ़ीअ जो ॾस पतो न पइजी सघियो आहे। शक आहे त खेसि कंहिं अगवा कयो आहे। वारसनि आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे फैलियल बेचैनीअ खे ख़तमु कयो वञे। खे आगाह करे रहिया हूं। ठारूशा में नौजवान सहाफ़ी पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ मेओ ख़ान बबर वासी सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन बबर गुज़िरियल 4 ॾींहनि खां मुबैना तौरु गुम थियल आहे। उन मौक़े ते वारसनि दाहींदे चयो आहे त सहाफ़ी ग़ुलाम हुसैन बबर ईद जे 3 ॾींहं ते पुटनि जो सुनत तोहर जो वलीमो कयो हुयो। भत गुज़रण बैदि हू पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। संदन चवण हो त ॻोल्हा बावजूद सहाफ़ीअ जो ॾस पतो न पइजी सघियो आहे। शक आहे त खेसि कंहिं अगवा कयो आहे। वारसनि आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे फैलियल बेचैनी ख़तमु कई वञे। इन हवाले सां ठारूशा खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर अकबर अली उजड़ लाइन ते मौजूद आहे। जी अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो त ठारूशा भरिसां ॻोठ मेओ ख़ान बबर वासी आहे। ठारूशा प्रेस क्लब जो उहिदेदार ऐं मक़ामी सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन बबर जेको गुज़िरियल 4 ॾींहनि खां मुबैना तौरु गुम थी वियो आहे। नौजवान सहाफ़ी जे भाउ ग़ुलाम क़ादिर ॿुधायो त भाउ ईद जे 3 ॾींहं ते पुटनि जी सुनत तोहर वलीमो कयो हो, जॾहिं त भत गुज़रण बावजूद पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। जंहिंजे मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोल्हा पिणु जांच कई वई आहे, जंहिंजो ॾस पतो अञा ताणी न मिली सघियो आहे। भाउ जो मोबाइल नंबर पिणु बंदि आहे। हिन चयो त असांखे शक आहे त भाउ खे कंहिं अगवा कयो आहे ऐं अहिड़ो इतलाह ठारूशा थाणे ते पिणु कयो आहे ऐं पुलिस हिन महिल ताणी भाउ जी ॻोल्हा में का मदद न कई आहे। असां बाज़ियाबीअ लाइ कुझु हिननि खे चयो आहे त भाउ जी ॻोल्हा में मदद करे फैलियल बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां एहतिजाज कयो वेंदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 4 ॾींहनि खां सहाफ़ी गुम थियण वारो मामिलो जेको आहे सहाफ़ियुनि में ताव पकड़ियल आहे ऐं ही रोज़मर्रा जा मामूल बणिजी विया आहिनि त सहाफ़ियुनि खे धमकियूं ऐं सहाफ़ियुनि खे अगवा करण जे मामले ते SSP साहिब खे नोटिस वठणु घुरिजे। सहाफ़ियुनि पारां ही चिता ॾिनो आहे त सहाफ़ी जी ॻोल्हा कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज दायरो वधायो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।